असांजे चैनल ते भली कर तव्हां ॿुधंदड़ ॾिसंदड़ खे चैनल तरफ़ां सलाम पेश कजे थो। पेश करे रहिया आहियूं अॼु जे अख़बार काश में शायाल थींदड़ अहम ख़बरूं। जो सख़्त एहतजाज, कोरम अणपूरो इजलास मुलतवी, गैर मुल्की सफ़ीरनि ते अॻुवाट इजाज़त बिना वज़ीरनि सां मुलाक़ात करण ते पाबंदी, शहबाज ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस जांच मुकमिल न करण ते अदालत ते FIA जी कावड़, तुर्की सऊदी इख़्तिलाफ़ात ख़त्म थियण लॻा, उर्दगान पारां सऊदी अरब जे दौरे जो ऐलान। इमरान जो वार चोरियूं ॿुधल निकितो, सबूत सॼी PTI खे फारिग करण लाइ काफ़ी आहे। मरियम नवाज़, PTI गैर मुल्की फंडिंग जा मुकमिल ज़रिया न ॿुधाया, 53 बैंक अकाउंट ऐं 31 करोड़ जा फंड लिकाया विया, रिपोर्ट में पेश। नान फॉरेन फंडिंग केस में सुरखरू थिया आहियूं, कुझु अकाउंट डबल ॻणिया विया आहिनि, ॿियनि पार्टियुनि जा फंड बि साम्हूं आणियो। नवाज़ शरीफ फज़लुर रहमान में राब्ते में मौजूदु, सूरतहाल में ॻाल्हियूं। ज़मीन ते कब्ज़े मज़हब जो इस्तेमालु थिए पियो, सुप्रीम कोर्ट पारां मस्जिद ॾाहण खां रोकण वारी दरख़्वास्त खे रद्द। सिंध हुकूमत अमन बहाल बाद खुशहाली ॾांहुं क़दम वधायो आहे। ओमिक्रॉन तेज़ी सां पखिड़णु लॻो, शरह 9% थी वई, तालीमी दर में हाज़िरी 50% करण ते गौर। मरियम नवाज़ ऐं परवेज़ रशीद हिकु वधीक मुबीना ऑडियो ज़ाहिर, गुथल लफ़्ज़नि जा इस्तेमाल। बलूचिस्तान में बरसात, अक्सर शहरनि में गड़ रही पिया, कराची सार्फ़िन लाइ बिजली ₹1.07 फ़ी यूनिट महांगो। जमात इस्लामी MKM वारी सियासत खां पासो करे, सईद गनी। स्कूल एजुकेशन खाते में भर्ती थियल खैरपुर जा 214 उस्ताद गैर क़ानूनी करार, संदन नौकरियूं चट। KPK में अरबियन रुपया काॾियां पिया वञनि, सभु माण्हू सिफ़ारिशी भर्ती कया विया आहिनि। सुप्रीम कोर्ट सिंध हुकूमत के इलेक्ट्रिक खे ग्रिड रजिस्ट्रेशन लाइ ज़मीन अलाट करे छॾी। आगा सोहेल पठान खे सिंध टैक्स बोर्ड जो चेयरमैन मुक़ररु करण वारो नोटिफिकेशन मुअत्तल। KDA जे असिस्टेंट डायरेक्टर आतिफ़ जी ज़मानत वारी दरख़्वास्त फ़ैसिलो महफ़ूज़। पंजाब में 18 ॾींहनि बाद तकरारी CG कैनाल मां खणत रोके छॾी। राणीपुर वेझो पेशावर वेंदड़ कोच तेज़ रफ़्तार सबबि कल्टी, 5 ॼणा फौत, 18 ज़ख़्मी। सवात, एबटाबाद, मरी समेत एतिरनि इलाइक़नि बर्फ़बारी, रस्ता बंदि। सिजाल जोणे जे भरिसां शनाख़्ती मामले तां पब्लिक हेल्थ मुलाज़िम गोलियूं हणी क़तल। काज़ी अमन भरिसां भाणेजनि ऐं मामनि में झेड़ो, जवाबदार भेण खे क़तल करे छॾियो। आगाज़ सिराज दुरानी ख़िलाफ़ रेफरेंस में नामज़द गुलज़ारनि खे परॾे वञण जी इजाज़त। सिंध हाई कोर्ट बैंक मां चोरी जे इल्ज़ाम हेठि आयल 2 औरतुनि जी ज़मानत वारी रक़म घटि करण लाइ दाख़िल दरख़्वास्त ते जवाब तलब। कश्मीर में नौजवान जे क़त्ल ख़िलाफ़ वारसनि जो इंडस हाईवे ते धरणो। पक्का चांग में खुंबी गुम कयल नौजवान बाज़ियाबती लाइ बुख हड़ताल। जमात इस्लामी जो सिंध असेंबली 12 बल्दियाती क़ानून ख़िलाफ़ धरणो। खैरपुर में अक्सर इलाइक़ा गटर उथलण सबबि पाणी हेठि अची विया। टंडो मस्तीअ जो अगवा थियल चौकीदार बाज़ियाब न थियो, वारसनि जो मुज़ाहिरो। लाड़काणे 2 ॼणा गिरफ़्तार, हथियारात। खैरपुर जे कचे में पुलिस ऑपरेशन, 10 शकी गिरफ़्तार। हैदराबाद रेंज जे 99 ASI जी सब इंस्पेक्टर तौरु नोटिफिकेशन जारी। कोटड़ी भरपासे में महांगाई, आम वाहिपे जी शयुनि जा अघ वधी विया। जदीद क़ौम परस्ती जे बानी GM सैयद जी सालगिरह तयारियूं शुरू। अॼु जी काश अख़बार में शाया थींदड़ कुझु ख़बरूं जेके अवां ॿुधियूं। असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं असांखे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाई।